औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 6 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा जो क़याम ऐं उन जो सब टॉपिक आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा में रहंदड़ ज़ातियुनि जा शुजरा। अॼु असां शुजरो बयानु कंदासीं। आरीज़ा क़ौम जो हिकिड़ो क़बीलो आहे जंहिंजो बानीकार मोहम्मद मूसा आरीज़ो हुयो, जेको मौजूदु देह अली मुराद टालपुर ऐं पुराणे ज़माने में देह दबली जे नाले सां मशहूरु इलाइक़ो हुयो। मोहबड़ साईं जेको कच्छ में दरिया जे कप ते आहे, यानी दरिया जे ॿिए पासे वाक़िअ हूंदी ही देह दबली, उतां मोहम्मद मूसा आरीज़ो लॾे अची करे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा में रहाइश इख़्तियार कई, वहाण वारे हिसे में। मोहम्मद मूसा आरीज़ो जो जेको नस्ल अॻिते वधियो, उन जो जेको शुजरो आहे उहो हिन रीति आहे। मोहम्मद मूसा आरीज़े खे 3 पुट हुया। मौलवी ग़ुलाम हुसैन अल्लाह रखियो करीम ॾिनो। मौलवी ग़ुलाम हुसैन खे 2 पुट हुया, ख़लीफ़ो अब्दुल्लाह, ख़लीफ़ो मोहम्मद बचल। अल्लाह रखे खे 5 पुट हुया, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद सुलेमान, अर्स मोहम्मद, मोहम्मद आचर, मोहम्मद शुटल। ख़लीफ़े अब्दुल्लाह खे 3 पुट हुया, अमानुल्लाह, मोहम्मद मूसा, मौलवी हिदायतुल्लाह। ख़लीफ़े बचल खे 4 पुट हुया, मौलवी ग़ुलाम हुसैन, ग़ुलाम सरवर, ग़ुलाम रसूल, ग़ुलाम नबी। मोहम्मद इस्माइल खे 2 पुट हुया, करीम ॾिनो, इनायतुल्लाह। मोहम्मद सुलेमान खे 1 पुट हुयो, अल्लाह रखियो। अर्स मोहम्मद खे 5 पुट हुया, मोहम्मद आचर, नूर मोहम्मद, मोहम्मद बख्श, लुत्फ़ुल्लाह, अल्लाह ॾिनो। मोहम्मद मूसा खे 2 पुट आहिनि, अमानुल्लाह, सनाउल्लाह। मौलवी हिदायतुल्लाह खे 2 पुट आहिनि, हाफ़िज़ मोहम्मद उर्फ़ साईं नाले मिठो, अब्दुल्लाह। ग़ुलाम रसूल खे 2 पुट आहिनि, बशीर अहमद, मोहम्मद बचल उर्फ़ गुफ़रान अली। ग़ुलाम नबीअ खे 2 पुट आहिनि, सजाद अली, अयाज़ अली। करीम ॾिने खे 3 पुट आहिनि, अली गौहर, रोशन अली, अकबर अली। इनातुल्लाह खे 3 पुट आहिनि, रहमतुल्लाह, मोहम्मद इस्माइल, हिज़्बुल्लाह। अल्लाह रखे खे 1 पुट आहे, मोहम्मद यूसुफ, मुंहिंजो वालिद गिरानी। मोहम्मद आचर खे 6 पुट आहिनि, निसार अहमद, अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार, ज़ुल्फ़कार अली, वक़ार अली, अर्स मोहम्मद। नूर मोहम्मद खे 4 पुट आहिनि, नज़ीर अहमद, अब्दुल सत्तार, मोहम्मद आरिफ़, समीउल्लाह। अमानुल्लाह खे 6 पुट आहिनि, हफ़ीज़ रहमान, मोहम्मद सारंग, मोहम्मद मूसा, सफ़ीउल्लाह, मोहम्मद फ़हीम, मोहम्मद नसीम। सनाउल्लाह खे 3 पुट आहिनि, सैफ़ुल्लाह, सालार, मोहम्मद जुनैद। हाफ़िज़ मोहम्मद उर्फ़ साईं नाले मिठे खे 6 पुट आहिनि, हबीबुल्लाह, सरदार अहमद, हमीदुल्लाह, इसरार अहमद, खलील अहमद, जमील अहमद। अब्दुल्लाह खे 4 पुट आहिनि, अहमद रज़ा, हसनैन रज़ा, अनीस रज़ा, हसान रज़ा। बशीर अहमद खे 2 पुट आहिनि, मुजीब रहमान, मुअज़्ज़म अली। मोहम्मद बचल उर्फ़ गुफ़रान अली खे 2 पुट आहिनि, अहमद हसन, अब्दुल समद। अली गौहर खे 2 पुट आहिनि, ग़ुलाम मुस्तफ़ा, ग़ुलाम मुर्तज़ा उर्फ़
धमन। रोशन अलीअ खे 3 पुट आहिनि। बरकत अली, करीम ॾिनो, गदा हुसैन। अली अकबर खे 2 पुट आहिनि। सिकंदर अली, सरफराज़ अली। रहमतुल्लाह खे 10 पुट आहिनि। नेमतुल्लाह उर्फ रुघू, तैयब हुसैन उर्फ कारू, गुलाम अली, साबिर हुसैन, शब्बीर हुसैन उर्फ डबलू, ज़ाकिर हुसैन, सज्जाद हुसैन, अली रज़ा, असगर अली, मोहम्मद रज़ा। मोहम्मद इस्माइल खे 3 पुट आहिनि। अली हसन, फिदा हुसैन, ख़ादिम हुसैन। मोहम्मद यूसुफ खे 6 पुट आहिनि, यानी मुंहिंजो वालिद गिरामी। पहिरें नंबर ते तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियां त मोहम्मद सुलेमान, मोहम्मद शुटल, अल्लाह रखियो, अब्दुल नबी उर्फ पपन, अब्दुल हादी उर्फ गुल, अली मुराद उर्फ सोन। निसार अहमद खे 4 पुट आहिनि। जिनसार अली, सरफराज़ अली, फयाज़ अली, पुनल अली। अब्दुल जब्बार खे 5 पुट आहिनि। अब्दुल रज़ाक, मोहम्मद आचर, अब्दुल मालिक, कदीर अली, अदील अली। अब्दुल गफ़ार खे 1 पुट आहे, अब्दुल हादी। नज़ीर अहमद खे 3 पुट आहिनि। नबील अहमद, मोहम्मद बख्श, मुज़म्मिल अली। हबीबुल्लाह खे 4 पुट आहिनि। फज़लुल्लाह, हिदायतुल्लाह, असमतुल्लाह, किफ़ायतुल्लाह। सरदार अहमद खे 2 पुट आहिनि। साकिब रज़ा, सद रज़ा। हमीदुल्लाह खे 2 पुट आहिनि। मोहम्मद हारिस, मोहम्मद राफ़े। इसरार खे 1 पुट आहे, हमज़ा। ग़ुलाम मुस्तफ़ा खे 3 पुट आहिनि। अज़ीज़ रहमान, शिराज़ अली, शुएब अली। ग़ुलाम मुर्तज़ा उर्फ धमन खे 7 पुट आहिनि। अली गोहर, अली नवाज़, शाह नवाज़, ज़ीशान अली, आशान अली, समीउल्लाह, फरमान। बरकत अलीअ खे 3 पुट आहिनि। नज़ाकत अली, सदाकत अली, रोशन अली। करीम ॾिने खे 2 पुट आहिनि। मुज़म्मिल, मुदस्सिर। मोहम्मद सुलेमान खे साईं एमएस खे 3 पुट आहिनि, यानी मी। अज़ीज़ रहमान, मोहम्मद अज़ीम, हबीब रहमान। अल्लाह रखे खे 3 पुट आहिनि। अल्लाह वरायो, रब ॾिनो, मदनी। नेमतुल्लाह उर्फ रुगो खे 2 पुट आहिनि। नूर हुसैन, इनायतुल्लाह। तैयब हुसैन उर्फ कारूअ खे 5 पुट आहिनि। रज़ा अब्बास, हैदर अली, हसन रज़ा, नासिर हुसैन, अहमद रज़ा। साबिर हुसैन खे 2 पुट आहिनि। मोहम्मद हुसैन, अज़मत हुसैन। अली हसन खे 3 पुट आहिनि। ग़ुलाम हुसैन, शेर अली, मोहम्मद अली। जिनसार अलीअ खे 1 पुट आहे, आदिल।